अल्लाह जे फज़लो करम सां अॼु हिकिड़े अहिड़े मेड़ाके में शरीक थियण जे लाइ तव्हीं असीं सभु गॾु थिया आहियूं, जंहिंजो मक़सदु कुझु हद ताईं त मोहम्मद सुमार तव्हांजे साम्हूं पेश कयो। ऐं कोशिशि कंदुसि त जेतिरो मुमकिन थी सघे आसान लफ़्ज़नि में आऊं तव्हांखे सम्झाए सघां ऐं बाक़ाइदा उन जो जेको मक़सदु आहे उहो तव्हांखे ताईं आऊं पहुचाए सघां इंशाअल्लाह। पर थोरो मुंहिंजे गले में तकलीफ़ आहे, कंहिंखे मुंहिंजो आवाज़ु सम्झ में न अचे त माज़रत। सो पहिरीं सभ खां पहिरीं त आऊं पंहिंजे वालिद गिरामी तव्हांजे मुर्शिद ऐं यकीनन जीलानी जमायत सां तमामु घणी मोहबत रखंदड़ ऐं जंहिंसां तव्हांजी तमामु घणी मोहबत आहे मुंहिंजे वालिद साहिब सां क़िबला पीर ताज हुसैन शाह जीलानी ऐं मूंसां गॾु मुंहिंजा सौट साईं आफ्ताब अली शाह जीलानी ऐं साईं पीर मेहदी अली शाह जीलानी, उन्हनि जो थोराइतो आहियां जो उहे असां सां गॾु साथ में आया ऐं अची त शरीक थिया। ख़ुशूसन तव्हां जेके बि जमायत वारा वेठा आहियो, जिन जिन ॻोठनि खां आया आहियो, मूंखे ख़बर आहे त इलाही माण्हुनि ताईं शायदि दावत जी सूरत में हीउ पैगाम पहुची न सघियो हुजे। असां पूरी कोशिशि कई त असीं दावत जी सूरत में तव्हां ताईं इहो पैगाम पहुचायूं, पर मुख़्तसिर वक़्त में जेतिरो मुमकिन थी सघियो हीउ हिकिड़ो नओं सेटअप आहे राब्ता कमेटी जो, कमी बेशी हिन में थी सघे थी, पर पूरी कोशिशि इहा कई वई त इज़त सां तव्हांखे सॾु ॾिनो वञे ऐं अहिड़ो सॾु ॾिनो वञे जंहिं सॾ खे तव्हां महसूसु करियो थी महज़ ख़ाली ईअं सॾु कोन्हे काई छली गुफ़्तगू करण वारी महफ़िल कोन्हे, पर हिन जो हिकिड़ो बाक़ाइदा मक़सदु आहे ऐं उन मक़सद जा जेके दाई त असीं आहियूं, पर उन जो सॼो जेको निज़ाम आहे उनखे हलाइण वारा उहे तव्हां माण्हू आहियो ऐं असां तव्हां माण्हुनि खे हिन में शरीक करण जे लाइ उमरकोट जो इंतिख़ाब इन लाइ कयो त उमरकोट हिकिड़ो अहिड़ो मर्कज़ वारो शहरु आहे जिथे हर पासे जो माण्हू ज़रूरु कंहिं न कंहिं हवाले सां अचे थो ऐं असां नोट कयो आहे त असांजी जेका बि जमायत आहे, चाहे उहा थरपारकर जी हुजे, चाहे उहा सांगड़ वारी साइड खिपरे जी साइड हुजे, अछड़ो थर हुजे, या हिते उमरकोट पसगिरदाई छोर या जेके बि इलाइक़ा आहिनि, इन्हनि सभिनी इलाइक़नि जी जेका बि असांजी जमायत आहे उहा घणो करे उन्हनि सभिनी जो जेको मर्कज़ी शहर आहे उहो उमरकोट रहे थो। त असां इहो ज़रूरी सम्झोसीं त असीं मर्कज़ी पंहिंजी ऑफिस अहिड़ी जाइ ते ठाहियूं जंहिं जाइ ते तव्हांखे सहूलियत हुजे त तव्हां हिन ऑफिस खे जॉइन करे सघो, पंहिंजे मसाइल खे हिननि ताईं पहुचाए सघो। इन जे करे असां उमरकोट जी सिलेक्शन कई आहे। हाणे मसइलो इहो आहे त अॼुकल्ह ज़माने में जेका हालात आहिनि, जेके हालात पंहिंजे मुल्क जा ख़ुशूसी रहनि था, अलाह साईं पाण खे हिकिड़ो तमामु प्यारो मुल्क पाकिस्तान नसीब कयो आहे अल्हम्दुलिल्लाह। दुनिया जा माण्हू जेको आहे सो पंहिंजे पंहिंजे मुल्कनि जी तमामु घणी हिकिड़ी तारीफ़ कंदा आहिनि, जिथे जिथे वेंदा आहिनि पंहिंजे मुल्क खे ॻाईंदा आहिनि। त आउं चवंदुसि त हू पंहिंजे मुल्कनि खे ॻाइनि था, माशाअल्लाह उन्हनि जो राइट आहे, भले ॻाइनि, पर असां पाकिस्तानी जी हैसियत सां असांखे पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे अञा वधीक ॻाइणु खपे, छो जो हीउ पाण खे जेको मुल्क नसीबु थियो अलाह जे फज़लो करम सां हीउ कलमे शरीफ़ जे नाले ते नसीबु थियो ऐं हिन मुल्क जो नसीबु थियणु अलाह जे तरफ़ां हिकिड़ो असांजे लाइ इनाम आहे। हिन में लखे शहीदनि जूं कुर्बानियूं आहिनि, उन कुर्बानियुनि खां पोइ ई मुल्क असांखे नसीबु थियो आहे ऐं असीं हिन मुल्क जी ख़िदमत करण जे लाइ जेको जज़्बो पंहिंजे अंदर में रखूं था, यकीनन असांजी जमायत बि रखे थी, हर पाकिस्तानी क़ौम जो जेको फ़र्ज़ु आहे उहो इहो जज़्बो रखे थो त असां पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे सघूं। सो हीउ जेको पंहिंजो मुल्क आहे कुझु सालनि खां, कुझु अरसे खां, हूअं त जॾहिं खां तामीर थियो आहे तॾहिं खां वठी, पर घणो करे असांजे मुल्क में मामलात जेके आहिनि से ख़राबु रहंदा आहिनि, हिते जा हालात ख़राबु रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे दुश्वारियूं परेशानियूं, तरक़ी जा हिते जेके आहिनि से सम्झो त मौक़ा घटि आहिनि, हिते मामलात अहिड़े क़िस्म जा उलझियल आहिनि, मुश्किल आहिनि जो ग़रीब मिस्कीन माण्हू वीचारो हू कंहिं शइ खे पहुची सघे ई कोन थो। त असांजे मुल्क जो हिकिड़ो अलमियो आहे त हिते जॾहिं बि का सुठी शइ को माण्हू करणु चाहींदो आहे त अॻियां माण्हू इहो सम्झंदा आहिनि दादा हाणे सियासत था कनि। सो आऊं हिन प्लेटफॉर्म तां अवां सभिनी जे अॻियां अलाह खे गवाह कंदे, तव्हां सभिनि खे गवाह कंदे, बिना के शक जे, बिना के दिलि में अहिड़ी ॻाल्हि हुजण जे इहो वाज़े ऐलान करियां थो त हीअ जीलानी जमायत जी जेका राब्ता कमेटी जी ऑफिस आहे या जीलानी जमायत जी जेका तंज़ीम आहे, हीअ मुकमल गैर सियासी तंज़ीम आहे। हिन जो सियासत सां को बि तालुक़ कोन्हे। असां सियासत करियूं था, पंहिंजे उहो सियासी असांजी वाबस्तगी अलॻि आहे, उनखे तव्हां हिन सां बिल्कुलु मिलायो न, हीअ हिकिड़ी अलॻि शइ आहे। हिन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जीलानी जमायत जिथे जिथे आहे, हिन सॼी डिवीज़नुनि में जिथे जिथे जीलानी जमायत मौजूदु आहे, उन सॼी जमायत जी ॿधी इतिहाद जे लाइ कमु करणु
तव्हांखे हिकिड़ी हिन जीलानी जमायत जी तंज़ीम जी छतरी जे हेठां आणणु ऐं उन जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेसिताईं पाण में गॾु न थींदा, तव्हांजी सफ़ुनि में इतिहाद न थींदो, तव्हीं कॾहिं बि न हिक ॿिए जा ॿाह ॿेली थी सघंदा, न तव्हां के मज़लूम जो पासो खणी सघंदा, न तव्हां के अहिड़े माण्हू जंहिंजो हक़ खाधो पियो वञे उन जे हक़ जे लाइ ॻाल्हाए सघंदा। त असां पंहिंजी जमायत खे इन मैदान में लाहिण जो इन लाइ फ़ैसिलो कयो जो असांजी जमायत ख़ुदि हिकु तमामु घणी मज़लूम जमायत आहे। हिते मुख़्तलिफ़ जमायतूं रूहानी सिलसिले सां तालुक़ रखनि थियूं, असां लाइ सभु क़ाबिल एतिराम आहिनि। हिते ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि, उन्हनि जूं पंहिंजूं तंज़ीमूं आहिनि, असां लाइ उहे बि क़ाबिल एतिराम आहिनि। ईअं ॿिया काफ़ी सारा हिते नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन इलाही कमु कनि थियूं, असांखे उन्हनि लाइ बि एतिराम आहे। पर ही जेका प्योरली असांजी ख़ालिसतन जीलानी जमायत जे लाइ असां हिन ऑफिस जो जेको क़याम कयो आहे इन लाइ कयो आहे त तव्हां जीलानी जमायत खे पंहिंजी शिकायत, पंहिंजे मामलात, पंहिंजा जेके मसाइल आहिनि उन्हनि खे ॿुधाइण जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया करियूं। असां पंहिंजे दिलि जी सचाई सां अलाह खे हाज़िर